कौमी असेंबली नए माली साल की बजट की मंजूरी दे छी। हुकूमत तरफा पेट्रोलियम शयुनि ते लेवी की हद 50 में वधाए 60 अरब रुपया करण जो ऐलान। कौमी असेंबली में पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी ऑर्डिनेंस में तरमीम मंजूर। वफाकी सरकार के 60 रुपयन ताईं फी लीटर लेवी लागू करण जो अख्तियार होंदो। टैक्स ओगारनि जो टारगेट 9200 में वधाए 9415 मुक़रर। पेंशन अदायगी 761 अरब में वधाए 801 अरब रुपया मुक़रर करण जो ऐलान। सूबन के एनएफसी तहत 5776 बदरा 5390 अरब रुपया मिलंदा। नाणे वारे वफाकी वजीर साहब जो चवण है तो खत्म करे सब्सिडीज के बीहर बहाल करण की कोशिश कई पई वने। पेंशन बाबत सुधारा 17 ग्रेड का मथे जी मुलाजमन लाइ आहिनि। पेंशन बाबत कानून में तब्दीली जरूरी है। हिक खां वधीक पेंशन हासिल कंदड़नि जो बाब बंद करणो पवंदो। पेंशन की बजट 800 अरब रुपयन खां भी वधीक थी वई है। मुल्क ते मुआशी हमले की कोशिश कई पई वने। IMF से मुआहिदो वेझो थींदे ई मुल्क दुश्मनन रोअण शुरू करे छड़ियो आहे। मुआशी बारूदी सुरंगू विछाईंदड़न ऐं मुल्क के देवाले जे वेझो पहुचाईंदड़ इसाक डार खां इस्तीफा घुरी रहिया। नवाज शरीफ मुल्क की मैशत के मजबूत कयो। मरियम औरंगजेब अगूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ ऐं जहांगीर तरीन के वडो रिलीफ। कौमी असेंबली में इलेक्शन एक्ट में तरमीम जो बिल मंजूर। नाअहलीअ जो मुद्दो वध में वध 5 सालनि लाइ हूंदो। इलेक्शन कमीशन चूंडुनि जो शेड्यूल जारी करे ऐं वापसि वठी सघंदी। कुर्बानी वारी ईद वेझो ईंदे ई महांगाई में इजाफो। मालपेड़नि में ढोरनि जा अघ वधी विया। केतिराई ख़रीदार जानवरनि खे ॾिसी ख़ाली हथे वापसि। ट्रांसपोर्टनि भाड़नि में ॿीण ते इजाफो करे छॾियो। अबाणनि इलाइक़नि में ईद लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान। सूबाई वज़ीर शर्जील नामेमण जी हिदायतुनि ते वधीक भाड़ा वठंदड़नि ख़िलाफ़ क्रैकडाउन। कराची में केतिरनि ई गैर क़ानूनी बस अॾनि जो ख़ात्मो। कराची जी जिना अस्पताल में फिटो कयल टिकटॉकर औरत के केस में अग भराई न थी सघी। मक़तूल नारी जी सस तरफ़ां कानूनी कार्रवाई अॻिते वधाइण खां इनकार। SSP मुक़दस हैदर जो चवण आहे त डिफेंस में डांस पार्टी दौरान नारी जी हालत ख़राब थियण ते केस जिना अस्पताल में फिटो कयो वियो। घर जो मालिक गुम आहे। ॻोल्हा कई पई वञे। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी की जालसाज़ी जो सिलसिलो जारी रहण जो इंकशाफ। कोहिस्तार जनरल पब्लिक हाउसिंग स्कीम के प्लॉट नंबर 185 BJ सरेंडर डेट जाली निकती। सैयद तारिक मुनिस के नाले प्लॉट में सहियूं जाली निकतियों। सिविल जज तरफा सही ठपो जाली होने की तस्दीक। सिंध TV न्यूज़ प्लॉट जा जाली दस्तावेज हथ करे वरिता। पोर्ट कासिम अथॉरिटी में रोजगार न मिलण खिलाफ मरीर में ॻोठाण जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। अॻवान जो चवण आहे त पोर्ट कासिम अथॉरिटी क़ाइम थियण वक़्तु ॻोठाणनि सां कयल वाइदनि ते अमल न थी सघियो आहे। माण्हुनि खे रोज़गार नाहे ॾिनो ऐं नई मुतासिरनि खे मुआवज़ो अदा कयो वियो आहे। पोर्ट कासिम जे मुतासिरनि मुतालबनि जी मञता लाइ केतिराई भेरा एहतजाज कया आहिनि पर नोटिस न वरितो वियो आहे। बबरलोय में कहर की गर्मी दौरान बिजली बंद करण खिलाफ शहरनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवण आहे त बास्तर सेप्को अमले सां मिली ट्रांसफार्मर लाहे विकिरो करे छॾियो आहे। ट्रांसफार्मर वापसि न थियो त क़ौमी शाहराह ते धरणो हंयो वेंदो।